औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन। अमा बाद प्यारा दोस्तों, अॼु तव्हांखे हिकिड़ी ज़बरदस्त शइ ॿुधायां थो। इहो आहे हज़रत क़ादिर बख़्श बेदिल रहमतुल्लाह अलैह जे किताब पंज गंज मां उन्हनि मां हिकिड़ो गंज तव्हांखे ॿुधायां थो। प्यारी शइ आहे, तव्हांखे ॿुधण में मज़ो ईंदो। ईमान वारनि जे लाइ त सभु कुझु आहे। पंज गंज जो मतिलबु आहे त पंज शयूं साईं पेश करे थो, उनजो नालो गंज रखिया अथसि। पहिरियों गंज आहे आयत शरीफ़ क़ुरान पाक जी। उहा आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व मिनन्नासि मन यक़ूलु आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िरि व मा हुम बिमुमिनीन। उनजो ज़ाहिरी तर्जुमो इहो आहे त माण्हुनि मां के आहिनि जेके चवनि था त असां अलाह ते बि ईमान आंदो ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आंदो, पर अलाह साईं तो फरमाए मुंहिंजा हबीब इहे मोमिन न आहिनि। मोमिन का ॿी शइ आहे। अञा इहो ज़ाहिरी तर्जुमो आहे, पर ही क़ादिर बख़्श साहिबु साईं बेदिल साहिबु जेको लिखे थो, उहो चवे थो त माण्हुनि मां के शख़्स दावा कंदा आहिनि त असांजो अलाह जी वहदानियत ऐं आख़िरी ॾींहुं याने बातिन जी हालत ते यकीन आहे, हालांकि उहे पंहिंजी दावा में बेयकीन आहिनि। इन में तंबीह इहा आहे त जन खे यकीन आयो तन दावा छॾे मोह मूननि में विधो, याने जन खे ईमान आयो उहे पंहिंजी दावा नथा कनि त असां ईमानदार आहियूं, उहो त अलाह जो शुक्राने में अलाह जे ज़िक्र में लॻी था वञनि। ॿियो गंज आहे हदीस शरीफ़। उन जो तर्जुमो आहे त हज़रत मुहाजिर बिन हबीब रदी अल्लाह ताला अन्हो खां रिवायत आहे त फरमायो, सोणे सरदार हज़रत हबीब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त हिकमत ऐं सियाणप वारो हर हिकु कलाम मां क़बूल नथो करियां, पर मां बाने जी संदसि हिम्मत ऐं शौक़ खे क़बूल करियां थो। पोइ जेकॾहिं संदसि हिम्मत ऐं इश्क मुंहिंजी ताक़त में हूंदो त मां संदसि ख़ामोशी खे पाण लाइ हमदो सना ऐं पुर अज़मत बणाए छॾींदो आहियां, तोड़े जो कुझु बि न ॻाल्हाए। या रवादार में साईं टियों गंज आहे मसनवी शरीफ़ जो बैत। उन बैत जो तर्जुमो आहे, असीं अंदरि ऐं हाल खे था ॾिसूं, असीं ज़ाहिरी फ़साद ऐं बलागत वारी तकरीर ऐं ठाठ ठांगर खे नथा ॾिसूं। इश्क जी आतश का अंदर में दुखाए, गौर फ़िक्र ऐं इबादत सां पाण खे जलाए। साईं चौथों गंज आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो बैत। मुंहिंजे सोणे साईं शाह साईं फरमायो आहे, आशिक ईअं न हुअनि जे तूं सॼी आङुरें मोह पायो मूननि में रातो ॾींहुं रोन, कंहिंखे कीन चवनि त असीं आशिक आहियूं। ऐं इन्ही मौज़ू ऐं इन्ही सिलसिले जी कड़ी पंजों गंज हिकु हिकायत आहे। उहा आहे त कुदसी कलाम जे शरह में लिखियलु आहे त हिकिड़े सद्धू कंदड़ ऐं बुलहवस माण्हू कंहिं बादशाह खे दावत करे घर जे ॿाहिरीं ज़ाहिरी हिसे ऐं आम महिमान खाने खे ॿुहारे सफ़ा करायो ऐं रस्ते तां कख किचिरो खणाए पाक करायो, मगर जाइ बादशाह सलामत जे वेहण वास्ते मखसूस याने मुक़ररु थियल हुई, याने बादशाह जो तख़्त
सा साॻी तरह गंद ऐं गुबार सां छॾियल हुई। जॾहिं बादशाह सलामत पंहिंजे कुर्ब जा क़दम भरे उन उताक ते आयो त संदसि नफ़ीस ऐं नाज़ुक तबियत खे नापाक जाइ न वणी, तंहिं करे उहा ॿाहिरीं यानी ज़ाहिरी समूरी ख़िदमत बेकार सम्झी वापसि मोटी वियो। वज़ाहत: कल्ब जेको बादशाह हक़ीक़ी जल जलालहू जी दावत जो हंधु आहे, जेसीं ताईं उनखे दुनिया जे ग़लाज़तनि यानी माल व ज़र, ज़ाल व औलाद, महल माड़ियूं, बंगला, ज़मीनूं, बाग़नि बाग़ीचनि, गाॾियुनि, उहिदनि, वज़ारतनि वग़ैरह जी बेजा मुहबत खां पाक न कबो, तेसिताईं बादशाह सलामत पंहिंजे कुर्ब जा क़दम भरे उन दावत वारे हंधि यानी तख़्त यानी दिलि कल्ब ते न ईंदो, छो त बादशाह सलामत पाक आहे ऐं छेणनि यानी दुनिया जी मुहबत वारो हंधि नापाक। अहिड़ी तरह हसद, साड़, कीनो, हिर्स, बुग़्ज़ ऐं तकबुर, वॾाई, आकड़, फ़ख़ुर, माल दौलत ते भरवसो ऐं नाज़, शराब, सिगरेट, भंग वग़ैरह नशा पता ऐं सभु बादशाह सलामत तरफ़ां बंदिश पयल शयूं छेणा ऐं नापाक गंद किचिरो आहिनि, जन खां हिकु सचे मोमिन मुसलमान खे नफ़रत करणु ऐं उन्हनि ग़लाज़तनि खां पाण खे पाक रखणु घुरिजे। तां त बादशाह सलामत संदसि दावत क़बूल करे पंहिंजे क़दमनि मुबारकनि सां नवाज़े ऐं कल्ब यानी दिलि में अचे मान दिलि में अची मान मथां ऐं मर्तबो बख़्शे। त मुंहिंजा दोस्तो, ही तमामु ऊचे तबिके जूं ॻाल्हियूं आहिनि, बुज़ुर्गनि जूं ॻाल्हियूं आहिनि, सम्झण ऐं सोचण जूं ॻाल्हियूं आहिनि। त पंहिंजी दिलि जेको बादशाह सलामत जो तख़्तु आहे, उन दिलि खे ग़ैर जी मुहबत खां जेसीं ताईं पाक न कबो, तेसीं ताईं मुंहिंजे रब करीम जो जलवो उन में पैदा न थींदो। अलाह साईं खां दुआ आहे त तव्हां असांखे अलाह साईं पाक क़ल्ब अता फ़रमाए, जंहिंमें संदसि जलवो ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी मुहबत जो जलवो पैदा थिए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।